अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे काफ़ी हिकु नई अपडेट खणी आया आहियूं तकरार ड्रामे जे हवाले सां ऐं दौलाब जेको नओं सोप सीरियल अचण वारो आहे उन जे हवाले सां ऐं काफ़ी जेका ॿिया सीरियल हली रहिया आहिनि ड्रामनि जा इन्हनि जे हवाले सां ही बहितरीनु अपडेट आहे। छा नेक्स्ट एपिसोड तकरार ड्रामे जी में हाणे मीर जो ख़ात्मो थियण वारो आहे या वरी भावल ख़ान जो या वरी बख़्त ख़ान जो ख़ात्मो थियण वारो आहे? छा अचण वारे एपिसोडनि में कहिड़ी चेंजिंग थियण वारी आहे? बिल्कुलु दोस्तों, इन नंढड़े वीडियो में सॼी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तों, हिन नंढड़ी वीडियो में वॾी अपडेट आंदी आहे। मां आहियां शाहिद कोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त हिकु नओं सोप सीरियल तयारु थी रहियो आहे जंहिंजो नालो आहे दौलाब। दौलाब हिकु सुठो ऐं बहितरीनु जेको आहे इहो सीरियल आहे। इन में मैडम शमीम बि आहे अदाकारा ऐं काफ़ी ॿिया अदाकारनि जा जेको आहे नाला हाणे साम्हूं अची रहिया आहिनि आहिस्ता आहिस्ता उहे नाला तव्हां सां अॻियनि किस्तनि में असां शेयर कंदा वेंदासीं जीअं जीअं नवां एपिसोड में मतिलबु नवां अदाकार ज़ाहिर थींदा। मैडम शमीम बि आहे इन में ऐं जेको आहे फरज़ंद मलिक खजू साहब बि आहे, डायरेक्टर बि उहो आहे दौलाब ड्रामे जो। ऐं हीउ दौलाब ड्रामो दोस्तों हिकु बहितरीनु ड्रामो आहे, बहितरीनु सोप सीरियल आहे ऐं जेको आहे इहो ईद खां पोइ इन जी बाक़ाइदा सुठे नमूने सां रिकॉर्डिंग स्टार्टिंग शुरू थी वेंदी, शूट शुरू थी वेंदो। हीअ ईद बि वेझो अची चुकी आहे ऐं इन जा नाला ऐं इन जी कहाणी आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर थींदी अचे थी ऐं जेका उहा असां तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं हिन टाइम ऐं अॻिते बि वक़्तनि बर वक़्तनि शेयर कंदा रहंदासीं ऐं तकरार जी बि तव्हांखे अपडेट ॾींदासीं। पहिरियों तव्हांखे इहो ॿुधायूं त ग़ुलाम हुसैन ड्रामो बि दोस्तों हिन टाइम टॉप हली रहियो आहे। सभ खां पहिरियां ग़ुलाम हुसैन जी जेका अपडेट मूं ॾिनी, हाणे बि तव्हां ग़ुलाम हुसैन लिखंदो त पुराणी मुंहिंजी वीडियो ज़ाहिर थींदी 5-6 महीना, उहा अपडेट मूं ॾिनी त ग़ुलाम हुसैन ड्रामो ईंदो ऐं तव्हां ॾिठो उहो हली रहियो आहे। मोहब्बतुनि जो माग जे ड्रामे जे बारे में बि सभ खां पहिरियां दोस्तों मूं अपडेट ॾिनी हुई त कहिड़ा अदाकार आहिनि ऐं कॾहिं हलंदो, उहो बि ॾिठो तव्हां। हिन टाइम मोहब्बतुनि जो माग ड्रामो बि हली रहियो आहे ऐं सुठो हली रहियो आहे ऐं सभिनी दोस्तनि खे वणी रहियो आहे ऐं उहा अपडेट बि तव्हां ॾिठी। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त जेको आहे हाणे जेको हवेली ड्रामो इहो बि टॉप ते अची वेंदो। इन जी बि अपडेट पहिरियां मूं ॾिनी हुई। इन हवेली लिखंदो त पुराणी मुंहिंजी हिकु वीडियो ज़ाहिर थींदी जंहिं मूं सॼो क्लियर करे ॿुधायो त सोप सीरियल कॾहिं हलंदो ऐं कंहिंजो आहे। हीउ जेको दौलाब ड्रामो मां तव्हांखे ॿुधायो आहे, हीउ बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे। इन जी बि तव्हां जेको आहे न अचण वारे ईद खां पोइ बाक़ाइदा सॼी अपडेट असां तव्हांखे इन चैनल शाहिद कोसो व्लॉग ते ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह पूरो उमेदु आहियां। ऐं काफ़ी दोस्तों जीअं हाणे वारी जा पंध सोप सीरियल आहे, कुझु ॿिया आहिनि जेका अञा ताईं ज़ाहिर न आहिनि थिया, उन्हनि जी शूटिंग कंहिंजी मुकमिल थी चुकी आहे, कंहिंजी अञा रहियल आहे। लेकिन फ़िलहालु हिन टाइम में ड्रामा जाम हली रहिया आहिनि। पत्थर दिल आहे, हवेली आहे, मोहब्बतुनि जो माग ऐं तकरार तव्हां ॾिठो ऐं जेको आहे सुठा ड्रामा हिन टाइम हली रहिया आहिनि ऐं हल्का फुल्का ॿिया ड्रामा बि हली रहिया आहिनि पाछनि पोयां। वरी ॿियो चुराइजी वई मोहब्बत, अहिड़े हिसाब सां इहे जीअं ख़तमु थींदा वेंदा नवां ड्रामा वरी इन्हनि जी जाइ वठंदा वेंदा ऐं अचण वारे ॾींहंनि में तव्हां ॾिसंदव त इहो दौलाब बि क्लियर थी वेंदो ऐं वारी जा पंध उहो ड्रामो बि तव्हांजे साम्हूं ईंदो। अॼु जेका असां अपडेट आंदी आहे त तकरार ड्रामे जे बारे में उहा बि तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार ड्रामे जी जेका अपडेट आहे, पहिरीं ॻाल्हि मां तव्हां शेयर कयां त तकरार ड्रामो हिन टाइम टॉप ट्रेंडिंग ते हली रहियो आहे। लेकिन हाणे वक़्तु पाण खे बचाइण जे लाइ अस्पताल खणायो पंहिंजे चाचे खे ऐं पोइ किस्ते मां तव्हांखे ॿुधायो त वक़्तु पाण खे बचाइण जे लाइ कुझु न कुझु क़दम खणंदो ऐं चाचे खे तबार ॾियाईंदो त इहो नवाब खान जे माण्हुनि हमिलो कयो, मीर सां ॿधल हुया, मीर ही कमु करे। जॾहिं उनखे ख़बर पवंदी हाणे मीर राणी खे वठी वियो फुर थी, उहा ख़बर केरु ॾींदो? उहो ॾींदो नवाब खान बख़्त खे ख़बर त मीर हे कमु करे वियो आहे। गुलण उनखे ॿुधाए छॾियो सभु कुझु। पोइ छा कंदो इहो वक़्तु अञा उनखे मौक़ो मिली वेंदो चुर्स ॾियण जो। वञी करे भावल खे चवंदो त मीर राणी खे असां सां उतां घरों वठी वियो, असां सां धोखो थी वियो आहे, असां सां मीर गेम करे वियो आहे। भावल जेको आहे उतो इस्पताल मोकिलींदो, चवंदो बसि इलाजु मुंहिंजो घणो थी वियो, हाणे मीर जो इलाजु आहे गोली ऐं क़ानूनी तौरु हिकु पासे रख, गोली जे ज़रिए मीर सां विढ़ंदासीं। ऐं हू छा कंदो, सिधो नवाब खान चुर्च ॾियाईंदो वक़्त खां त भवानी खे चओ तूं सिजावल खान ॿधल आहे मीर सां
ऐं भावल खे जॾहिं इहा चुर्च मिलंदी, भावल उठ जो उठ त आहे तव्हांखे ख़बर आहे, उनजो किरदारु अहिड़ो आहे, लेकिन पाण हू त माण्हू सुठो आहे असल में असगर चौधरी साहब, लेकिन जेको हिन टाइम किरदारु न वियो आहे अहिड़े क़िस्म जो न वियो आहे। ऐं भावल खे जॾहिं इहा चुर्च ईंदी त पोइ भावल वञी जेको आहे सिजावल सां मिलंदो, उन खे धमकियूं ॾींदो, मारण जूं धमकियूं ॾींदो, मीर खे मारण जूं धमकियूं ॾींदो, पंहिंजी न्याणी खे मारण जूं धमकियूं ॾींदो। पोइ वरी जॾहिं सिजावल उन खे प्रेशर ॾींदो, उन खे सम्झाईंदो, बाबा मां बि इहा ग़लती कई हुई, पंहिंजी न्याणी खे मारे, मूंखे न्याणी गिरेबान खे वठी ख़्वाबनि में अची पुछंदी आहे त मुंहिंजो बाबा ॾोह कहिड़ो हुयो, तूं मूंखे छो मारियो, मुंहिंजो ॾोह ॾस, मूंसां तूं हेॾो ज़ुल्म छो कयो। मां तोखां इहा पुछणु चाहियां थी त छा मुंहिंजो हक़ु न हुयो इन दुनिया में, तूं मूंखे पैदा करे तूं ई मूंखे वरी पंहिंजे हथनि सां मारे छॾियो, बाबा इहो मूंखे हक़ साहब ॾे, मां इन शइ में ॾाढो परेशान रहंदो आहियां। हाणे उहा ग़लती भावल ख़ान तूं बि करणु वञी थो जेका मां तोखे सम्झायां। भावल खे माना सिजावल उनजो ज़मीर जॻाईंदो, चवंदो पंहिंजी न्याणियुनि जे मथां हथियार थो सिधा कया आहिनि, ग़लति कया आहिनि। तुंहिंजी न्याणी अगरि वई आहे त पंहिंजे मुड़ुस सां वई आहे जंहिंसां उनजो निकाह थियो आहे, ज़ोरी थियो आहे, जीअं थियो आहे, तुंहिंजी न्याणी उन खे पंहिंजो वर तस्लीम करे वरितो आहे, तुंहिंजी न्याणी मतिलबु मीर सां पाण उतां आई आहे, मीर ज़ोरी न खणी आयो आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां आई आहे, इन जो मतिलबु आहे त हुन पंहिंजो वर तस्लीम करे छॾियो आहे। हाणे तूं उनजे मथां हुकुम नथो हलाए सघीं, उनखे तूं नथो मारे सघीं, उन खे बेवा नथो करे सघीं, इहो तूं ग़लति करे रहियो आहीं। पोइ भावल ख़्यालु लहंदो त मीर जे मथां गोली हलाईंदो, पंहिंजी राणी जे मथां गोली हलाईंदो, पंहिंजी धीउ खे बि मारींदो, मीर खे बि मारींदो। पोइ उते परेशान थी ईंदो, मां हीउ छा करे छॾियो। पोइ इहो ख़्यालु हिन खे जेको आहे मतिलबु गैरत खे जॻाईंदो, हिनजे जेको आहे नफ़्स खे जॻाईंदो त मां वाक़ई ग़लति करे रहियो आहियां, सिजावल ख़ान सही चई रहियो आहे। पोइ सिजावल ख़ान जेको आहे दोस्तो इन खे इहा जेका मतिलबु हक़ीक़त ॿुधाईंदो, पोइ भावल खे कुझु न कुझु ज़हन में वेंदो त वाक़ई मां ग़लति करे रहियो हुउसि, ऐं उन खे वक़्त जे बारे में बि दिलि में डाउट पइजी वेंदो, ऐं इहो डाउट सिजावल ख़ान बि विहाईंदो भावल खे, तोसां गॾु जेको तुंहिंजो भाइटियो आहे इहो तोसां सही नथो हले, इहो तोखे ग़लति गाइड करे थो, इन जे पोयां नवाब ख़ान आहे, नवाब ख़ान जा हीअ कमु हली रहिया आहिनि, लेकिन तूं थोरो पंहिंजे ज़हन मां कमु वठि। लेकिन भावल सोचींदो, उन खे पुराणो शक बि त आहे, जॾहिं हुन मीर जी भेण खे मारायो भावल खां पुछे बग़ैर, ऐं काफ़ी अहिड़ा ॿिया उन कमु कया, लेकिन इहा ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में जॾहिं वेंदियूं, पोइ पाणे भावल पंहिंजे रस्ते मोटी ईंदो, पोइ राणी खां रिश्तो ख़तमु करे छॾींदो, लेकिन राणी खे मारींदो कोन, मीर खे बि मारींदो कोन। अॻिते हली तव्हां ॾिसंदो त हिन जी दरिया ख़ान जी बि शादी थी वेंदी सिंधू सां, लेकिन मूंसां ऐं दरिया ख़ान जा इख़्तिलाफ़ इहे आहिनि थोरा घणा, इहे ईअं ई रहंदा, लेकिन मूंसां शादी में न वेंदो। ऐं ॿिया दोस्त चवंदा दरिया ख़ान खे तूं मूंसां खे परचाए तुंहिंजी शादी में बि अचे, उहो चवंदो मां मूंसां खे कुझु अहिड़ो कोई कयो ई न आहे, मां न हुन सां विड़ियो न जहिड़ो कयो आहे, त मां मूंसां खे यानी छो परचायां। लेकिन पोइ बि इहा दोस्त चवंदा, पोइ बि इहा कोशिशि दरिया ख़ान करणु कंदे ॾिसंदो त मां मूंसां खे परचायां, मूंसां खे मञां, मतां मूंखां ग़लती थी आहे मुंहिंजे चाचे खां, त मूंखां परे थियो आहे, पोइ बि शादी में शामिलु थिए। लेकिन मूंसां जी बि शादी तमामु जल्द तयारु, इहा तव्हां दौल दमामा ॾिसंदो, लेकिन इहा दौल दमामा वरी मूंसां जे लाइ को न को मुसीबत आणींदा, जीअं हर चकर मूंसां जी शादी ते को न को फॾो ज़ाहिर थींदो आहे, वरी बि नवाब ख़ान जो हथु हूंदो किथां न किथां, ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे इहा शादी वरी कंहिं न कंहिं रंडक में पइजी वेंदी, कंहिं न कंहिं फॾे में पइजी वेंदी। ऐं दोस्तो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त शेर अली ऐं सिजावल जहिड़ो हाणे तमामु घणो थियण वारो आहे, छाजे करे नवाब ख़ान पाण शेर अली जे अॻियां सचो थी वियो, साफ़ थी वियो, उन खे क्लियर ॿुधाईं त मां त हमिलो कंदो आहियां, मुंहिंजो सिजावल सिधो दुश्मन आहे, लेकिन उन सिजावल तोॾे सम्झ तूं सिजावल सम्झंदो आहे, इन में मुंहिंजो शेर अली पोइ इन ॻाल्हि ते मुतमइन थी ईंदो त वाक़ई नवाब ख़ान त मूंसां सच ॻाल्हायो आहे, ऐं नवाब ख़ान त सुठो माण्हू आहे, ऐं इहा ग़लती सिजावल जी आहे। सिजावल मुॾा हमिलो सम्झे थो, मां सिजावल न सम्झां थो, सिजावल खे वरी टांडा ॾियण जे लाइ शेर अली को न को क़दम खणंदो, लेकिन पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हाणे सिजावल बि को न को क़दम खणण वारो आहे शेर अली जे ख़िलाफ़ु, उन खे बेइज़्तो करण जे लाइ, मारींदो कोन उन खां मतिलबु बेइज़्तो करण जे लाइ, लेकिन शेर अली खे बेइज़्तो करणु को एॾो आसान कमु न आहे, ऐं मीर जे भरोसे ते इहो कमु करण वारो आहे, ऐं जेको आहे सिजावल ख़ान, छाजे करे मीर हिन टाइम मीर जा कमु करे रहियो आहे सिजावल ख़ान, ऐं मीर जेको आहे सिजावल जे कमु अची सघे थो। सिजावल इन ई सोच में आहे त मीर खां अॻिते मां कमु वठंदुसि, हिन टाइम मीर जो अगरि मां साथ ॾींदुमि, पोइ अॻिते हली मीर बि मुंहिंजो साथ ॾेई सघे थो ॾुखे सुखे वक़्त में, कंहिं बि दुश्मन सां विढ़ण जे लाइ
मीर मुंहिंजो साथ ॾेई सघे थो। इन जे लाइ हू कोशिशि करे रहियो आहे सिजावल ख़ान। त मीर जेको सिजावल जी चोरी करे चुको हुयो, दुश्मन हुयो ऐं घर में घिरियो, एॾो मतिलबु हिकु इज़त जो फालूदो कयईं ऐं अहिड़ो माण्हू खे वरी गॾु घुमाए थो। वजह इहा ई आहे, ॿी का वजह न। इन वजह जे करे हू इहो क़दम खणंदो। लेकिन सिजावल बि वरी हिकु शातिर सियाणो माण्हू आहे त अहिड़ा वरी जेको आहे मोहरा पाण सां गॾु रखण जी कोशिशि कंदो आहे। उन खे इहा मतिलबु पक हूंदी आहे त हीअ कम जा माण्हू आहिनि। जीअं पहिरियों मूंसां खे गॾु रखे पंहिंजे साण, लेकिन ग़लतफ़हमी में हेॾे होॾे थी विया। कहाणी जे हिसाब सां ईअं थींदो रहंदो, सचमुच त न आहे। लेकिन हाणे मीर खे उहो हथीको कंदो। मीर जीअं मूंसां गॾु हूंदो त मां अॻिते वधीक कमु करे सघां थो, नवाब ख़ान जो इस्तेमालु कयां थो ऐं करे सघां थो, नवाब ख़ान जे शेर जे ख़िलाफ़ बि इस्तेमालु करे सघां थो। बहरहाल इहो घणो कमु थियण वारो आहे। ऐं जीअं हाणे मामा लालू जी एंट्री थी चुकी आहे, इन ड्रामे में काफ़ी ॿिन अदाकारनि जी बि एंट्री थींदी अॻिते हली करे वक़्तनि बर वक़्तनि। ऐं नवाब ख़ान फ़िलहालु दोस्तो नवाब ख़ान खे को चूंडी बि न पाए सघंदो। नवाब ख़ान ईअं ई हूंदो रहंदो, आख़िर ताईं हलंदो रहंदो। आख़िर में को वञी हिनखे लिटाइण वारो आहे त उहो आहे मूसा। ॿियो को अहिड़ो माण्हू ई न आहे जेको नवाब ख़ान खे लिटाए ऐं नवाब ख़ान जे जेको आहे साम्हूं थी बीहे ऐं नवाब ख़ान जो साम्हूं करे। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻिते हली जेको आहे तव्हांखे इहा बि कहाणी सम्झ में ईंदी त हीरो केरु आहे। हीरो दोस्तो यकीनन मूसा ई बींदो। तकरार ड्रामे जो ॿियो कोई न बींदो, इहो मूसा ई बींदो। ऐं अॻिते जेको दोलाब ड्रामो सीरियल अचण वारो आहे, उन जो हीरो केरु बींदो, उन जो हीरो बि दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां त घणो करे इन्हनि मूं खणी वेंदो। या तकरार ड्रामे में को अदाकार खणी वेंदो, या अब्बास गुल उडाणो, या वरी को नओं चहिरो ज़ाहिर थींदो जेको मतिलबु ड्रामे खे मशहूरु करे। लेकिन अॼुकल्ह दौरु इहो आहे, जेको ट्रेंडिंग में अदाकार हूंदो आहे उन खे खणी वेंदो आहे, हल्के फुल्के खे न आहे खणिबो। उन खे चांस ॾिबो आहे त व्यूज़ घणा ईंदा आहिनि। आज़म मेंगल बि थी सघे थो। हवेली ड्रामे में आज़म मेंगल त हिकु मिसाल विलन जो करेक्टर अदा करे रहियो आहे। लेकिन हू त जीअं ज़हर ज़िंदगी में हीरो हुयो, हिन में बि करे सघे थो। आवाज़ में प्रॉब्लम थियो, जेको माइक जे हिसाब सां आवाज़ में थोरो शोर आयो, रिकॉर्डिंग सही न थी, इन जे लाइ माज़रत। वीडियो रिकॉर्ड थी वई सॼी, बाद में मूंखे ख़बर पई जॾहिं मां एडिट करे रहियो हुउसि त आवाज़ में शोर हुयो। लेकिन आईंदा ईअं न थींदो। आवाज़ जे बारे में माज़रत चऊं था, थोरी रिकॉर्डिंग में ईअं थियो आहे। ऐं जंहिं दोस्तनि वीडियो ॾिठी आहे उन्हनि खे ज़रूरु महसूसु थियो हूंदो त सनो सनो ज़ुकट छाजो अचे थो। इहो इन शइ जो ज़ुकट आयो ऐं जेको आहे न थोरो शोर ॻाल्हायो आहे। ऐं नवाब ख़ान सुठो माण्हू आहे ऐं इहा ग़लती सिजावल जी आहे। सिजावल मुॾा हमलो सम्झे थो, मां सिजावल न सम्झां थो। सिजावल खे वरी टांडा ॾियण जे लाइ शेर अली को न को क़दम खणंदो। लेकिन पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हाणे सिजावल बि को न को क़दम खणण वारो आहे शेर अली जे ख़िलाफ़ु। उन खे बेइज़्तो करण जे लाइ, मारींदो कोन उन खां, मतिलबु बेइज़्तो करण जे लाइ। लेकिन शेर अली खे बेइज़्तो करणु को एॾो आसान कमु न आहे। ऐं मीर जे भरोसे ते इहो कमु करण वारो आहे ऐं जेको आहे सिजावल ख़ान। छाजे करे मीर हिन टाइम मीर जा कमु करे रहियो आहे सिजावल ख़ान। ऐं मीर जेको आहे सिजावल जे कमु अची सघे थो। सिजावल इन ई सोच में आहे त मीर खां अॻिते मां कमु वठंदुसि। हिन टाइम मीर जो अगरि मां साथ ॾींदुमि, पोइ अॻिते हली मीर बि मुंहिंजो साथ ॾेई सघे थो। ॾुखे सुखे वक़्त में कंहिं बि दुश्मन सां विढ़ण जे लाइ मीर मुंहिंजो साथ ॾेई सघे थो। इन जे लाइ हू कोशिशि करे रहियो आहे सिजावल ख़ान। त मीर जेको सिजावल जी चोरी करे चुको हुयो, दुश्मन हुयो ऐं घर में घिरियो, एॾो मतिलबु हिकु इज़त जो फालूदो कयईं ऐं अहिड़ो माण्हू खे वरी गॾु घुमाए थो। वजह इहा ई आहे, ॿी का वजह न। इन वजह जे करे हू इहो क़दम खणंदो। लेकिन सिजावल बि वरी हिकु शातिर सियाणो माण्हू आहे त अहिड़ा वरी जेको आहे मोहरा पाण सां गॾु रखण जी कोशिशि कंदो आहे। उन खे इहा मतिलबु पक हूंदी आहे त हीअ कम जा माण्हू आहिनि। जीअं पहिरियों मूंसां खे गॾु रखे पंहिंजे साण, लेकिन ग़लतफ़हमी में हेॾे होॾे थी विया। कहाणी जे हिसाब सां ईअं थींदो रहंदो, सचमुच त न आहे। लेकिन हाणे मीर खे उहो हथीको कंदो। मीर जीअं मूंसां गॾु हूंदो त मां अॻिते वधीक कमु करे सघां थो, नवाब ख़ान जो इस्तेमालु कयां थो ऐं करे सघां थो, नवाब ख़ान जे शेर जे ख़िलाफ़ बि इस्तेमालु करे सघां थो। बहरहाल इहो घणो कमु थियण वारो आहे। ऐं जीअं हाणे मामा लालू जी एंट्री थी चुकी आहे, इन ड्रामे में काफ़ी ॿिन अदाकारनि जी बि एंट्री थींदी अॻिते हली करे वक़्तनि बर वक़्तनि। ऐं नवाब ख़ान फ़िलहालु दोस्तो नवाब ख़ान खे को चूंडी बि न पाए सघंदो। नवाब ख़ान ईअं ई हूंदो रहंदो, आख़िर ताईं हलंदो रहंदो। आख़िर में को वञी हिनखे लिटाइण वारो आहे त उहो आहे मूसा। ॿियो को अहिड़ो माण्हू ई न आहे जेको नवाब ख़ान खे लिटाए ऐं नवाब ख़ान जे जेको आहे साम्हूं थी बीहे ऐं नवाब ख़ान जो साम्हूं करे।
ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻिते हली जेको आहे तव्हांखे इहा बि कहाणी सम्झ में ईंदी त हीरो केरु आहे। हीरो दोस्तो यकीनन मूंसां ई बीहंदो, तकरार ड्रामे जो ॿियो कोई न बीहंदो, इहो मूंसां ई बीहंदो। ऐं अॻिते जेको दोलाब ड्रामो सीरियल अचण वारो आहे उन जो हीरो केरु बीहंदो, उन जो हीरो बि दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां त घणो करे इन्हनि मूं खणी वेंदो, या तकरार ड्रामे मूं को अदाकार खणी वेंदो, या अब्बास गुल उडाणो, या वरी को नओं चहिरो ज़ाहिर थींदो जेको मतिलबु ड्रामे खे मशहूरु करे। लेकिन अॼुकल्ह दौरु इहो आहे जेको ट्रेंडिंग में अदाकार हूंदो आहे उन खे खणी वेंदो आहे, हल्के फुल्के खे न आहे खणिबो, उन खे चांस ॾिबो आहे त व्यूज़ घणा ईंदा आहिनि। आज़म मेंगल बि थी सघे थो, हवेली ड्रामे में आज़म मेंगल त हिकु मिसाल विलन जो करेक्टर अदा करे रहियो आहे, लेकिन हू त जीअं ज़हर ज़िंदगी में हीरो हुयो हिन में बि करे सघे पियो। ऐं भावल खे माना सिजावल उन जो ज़मीर जॻाईंदो, चवंदो पंहिंजी नियाणियुनि जे मथां हथियार थो सिधा कया आहिनि, ग़लति कया आहिनि। तुंहिंजी नियाणी अगरि वई आहे त पंहिंजे मुड़ुस सां वई आहे जंहिंसां उनजो निकाह थियो आहे, ज़ोरी थियो आहे, जीअं थियो आहे, तुंहिंजी नियाणी उन खे पंहिंजो वर तस्लीम करे वरितो आहे। तुंहिंजी नियाणी मतिलबु मीर सां पाण उतां आई आहे, मीर ज़ोरी न खणी आयो आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां आई आहे। इन जो मतिलबु आहे त हुन पंहिंजो वर तस्लीम करे छॾियो आहे। हाणे तूं उन जे मथां हुकुम नथो हलाए सघीं, उनखे तूं नथो मारे सघीं, उन खे बेवा नथो करे सघीं, इहो तूं ग़लति करे रहियो आहीं। पोइ भावल ख़्यालु लहंदो त मीर जे मथां गोली हलाईंदो, पंहिंजी राणी जे मथां गोली हलाईंदो, पंहिंजी धीउ खे बि मारींदो, मीर खे बि मारींदो। पोइ उते परेशान थी ईंदो मां हीउ छा करे छॾियो। पोइ इहो ख़्यालु हिन खे जो जेको आहे मतिलबु गैरत खे जॻाईंदो, हिनजे जेको आहे नफ़्स खे जॻाईंदो त मां वाक़ई ग़लति करे रहियो आहियां, सिजावर ख़ान सही चई रहियो आहे। पोइ सिजावर ख़ान जेको आहे दोस्तो इन खे इहा जेका मतिलबु हक़ीक़त ॿुधाईंदो, पोइ भावल खे कुझु न कुझु ज़हन में वेंदो त वाक़ई मां ग़लति करे रहियो हुउसि। ऐं उन खे वक़्त जे बारे में बि दिलि में डाउट पइजी वेंदो, ऐं इहो डाउट सिजावल ख़ान बि विहाईंदो भावल खे, तोसां गॾु जेको तुंहिंजो भाइटियो आहे इहो तोसां सही नथो हले, इहो तोखे ग़लति गाइड करे थो। इन जे पोयां नवाब ख़ान आहे, नवाब ख़ान जा ही कम हली रहिया आहिनि, लेकिन तूं थोरो पंहिंजे ज़हन मां कमु वठि। लेकिन भावल सोचींदो, उन खे पुराणो शक बि त आहे जॾहिं हुन मीर जी भेण खे मारायो भावल खां पुछे बग़ैर, ऐं काफ़ी अहिड़ा ॿिया उन कमु कया। लेकिन इहा ॻाल्हियूं उनजे ज़हन में जॾहिं वेंदियूं, पोइ पाणे भावल पंहिंजे रस्ते मोटी ईंदो। पोइ राणी खां रिश्तो ख़तमु करे छॾींदो, लेकिन राणी खे मारींदो कोन, मीर खे बि मारींदो कोन। अॻिते हली तव्हां ॾिसंदो त हिन जी दरिया ख़ान जी बि शादी थी वेंदी सिंधू सां, लेकिन मूंसां ऐं दरिया ख़ान जा इख़्तिलाफ़ इहे आहिनि थोरा घणा, इहे ईअं ई रहंदा, लेकिन मूंसां शादी में न वेंदो। ऐं ॿिया दोस्त चवंदा दरिया ख़ान खे तूं मूंसां खे परचाए तुंहिंजी शादी में बि अचे, उहो चवंदो मां मूंसां खे कुझु अहिड़ो कोई कयो ई न आहे, मां न हुन सां विड़ियो न जहिड़ो कयो आहे, त मां मूंसां खे यानी छो परचायां। लेकिन पोइ बि इहा दोस्त चवंदा, पोइ बि इहा कोशिशि दरिया ख़ान करे ॾिसंदो त मां मूंसां खे परचायां, मूंसां खे मञां मतां, मूंखां ग़लती थी आहे मुंहिंजे चाचे खां त मूंखां परे थियो आहे, पोइ बि शादी में शामिलु थिए। लेकिन मूंसां जी बि शादी तमामु जल्द तयारु, इहा तव्हां दौल दमामा ॾिसंदव। लेकिन इहा दौल दमामा वरी मूंसां जे लाइ को न को मुसीबत आणींदा, जीअं हर चकर मूंसां जी शादी ते को न को फॾो ज़ाहिर थींदो आहे, वरी बि नवाब ख़ान जो हथु हूंदो किथां न किथां। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे इहा शादी वरी कंहिं न कंहिं रंडक में पइजी वेंदी, कंहिं न कंहिं फॾे में पइजी वेंदी। ऐं दोस्तो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव त शेर अली ऐं सिजावल जहिड़ो हाणे तमामु घणो थियण वारो आहे। छाजे करे नवाब ख़ान पाण शेर अली जे अॻियां सचो थी वियो, साफ़ थी वियो, उन खे क्लियर ॿुधाईं त मां त हमलो कंदो आहियां, मुंहिंजो सिजावल सिधो दुश्मन आहे। लेकिन उन सिजावल तोॾे सम्झ, तूं सिजावल सम्झंदो आहे, इन में मुंहिंजो कहिड़ो कसूरु आहे। लेकिन हिन में वरी विलन जो करेक्टर अदा कयईं। बहरहाल उन्हनि जी मर्ज़ी, ऐं आज़म मेंगल खे हर करेक्टर सुठो बि लॻंदो आहे, उन ते सूट बि कंदो आहे। हीरो जो करेक्टर ॾिनो वञे त आज़म मेंगल ते ज़बरदस्त बीहंदो आहे, जे विलन जो करेक्टर ॾिनो वञे आज़म मेंगल ते उहो बि सही बीहंदो आहे। छाजे करे आज़म मेंगल हिकु हिन टाइम उहो उभरंदड़ सितारो आहे। ऐं जीअं तव्हां सोचो त साउथ मूवी में अल्लू अर्जुन थी वियो या रामचरण थी वियो, हिन टाइम उहे उते या प्रभास या महेश बाबू, यानी ख़ासि करे रामचरण खे घणो चांस आहे, या प्रभास खे, उहे उतां जा उभरंदड़ सितारा आहिनि। सिंधी जेके ड्रामनि जे हवाले सां हीअ त एॾो वॾो सिंधी शोबेज़ एॾो वॾी इंडस्ट्री न आहे, लेकिन सिंध लेवल ते त आहे न। हिते हिन टाइम आज़म मेंगल खे चांस घणो आहे। आज़म मेंगल खां पोइ ॿिया अदाकार आहिनि,
असद कुरैशी त हाणे जेको आहे हीरो जे हुन ते नथो अची सघे जेको आहे। बाक़ी ॿिया अदाकार मूसा थी वियो यानी लाला रफ़ीक ज़ऊर ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि, अब्बास गुल ओढाणो, इहे मुक़ाबले में आहिनि रबनि जे में यानी आज़म मिंगल जे में। बक़ाया त पोइ न आहिनि। बहरहाल अॻिते हली वक़्त जे हिसाब सां चई नथो सघिजे त छा थींदो छा न थींदो, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे। बहरहाल ड्रामो दोस्तो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हीअ तकरार ड्रामो वॾियूं क़िस्तां हलंदियूं इन जूं, लॻभॻि 500 ताईं क़िस्त हली सघेसि थी, 400 खां 500 ताईं, छो त कन्फर्म नंबर अञा न आहे आयो। तव्हांखे असां ॿुधायूं त बाबा हेतिरियूं क़िस्तां हलंदियूं, ईअं न आयो हूंदो। ड्रामे जो अगरि कन्फर्म क़िस्तां लिखियलु बि आहिनि 400 या 500 त पोइ उन जे मुताबिक़ न आहिनि हलंदा। डायरेक्टर ॾिसंदा आहिनि ड्रामो अञा मज़ो करे थो त वरी 20-25 क़िस्तां वधाए छॾींदा आहिनि। जीअं ॾिसंदा ड्रामो डाउन वञे थो त पोइ क़िस्तां 20-25 खोटाए करे ड्रामे खे बंदि कंदा आहिनि, छो त इन्हनि जो लिखत न हूंदी आहे त हेतिरी क़िस्तां ठाहिणियूं आहिनि इन्हनि जूं। बसि ॾिसंदा आहिनि जेको ड्रामो कामयाबु थियो त उनखे वधाईंदा, जे न थियो त उनखे जल्द तमामु जल्द खोटाए करे वरी ॿियो को सोप सीरियल जेको आहे तयारु करे वेंदो। हर कंहिंजी इहा ई सोच हूंदी आहे ऐं हीउ ड्रामो बि अहिड़े हिसाब सां हली रहियो आहे। बहरहाल दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त शाहिद कोसो व्लॉग उहो यूट्यूब चैनल आहे जेको तव्हां जहिड़े दोस्तनि खे हर अपडेट सिंधी शोबे जे हवाले सां सभ खां पहिरियां इन चैनल ते मिलंदी आहे। तॾहिं मां तव्हांखे चाहियां थो हिन खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। जे सब्सक्राइब नाहे कयूं वेठा त इनखे सब्सक्राइब कयो, इन वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो, जीअं हर वीडियो तव्हां ताईं टाइम सां पुॼंदी रहे। ऐं वीडियो जे चवण जो मक़सदु इहो आहे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो। हिन थी सघे त हिन वीडियो जी लिंक पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो ऐं ग्रुपनि में व्हाट्सअप ग्रुपनि में ऐं उन खां बि चैनल ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह अॻिते असां अञा कमु वधाइण वारा आहियूं सिंधी शोबे जे हवाले सां। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। शायदि कोसे खे रखंदा दुआनि में यादि, ख़ुदा हाफ़िज़। लेकिन हिन में वरी विलन जो करेक्टर अदा कयईं। बहरहाल उन्हनि जी मर्ज़ी, ऐं आज़म मिंगल खे हर करेक्टर सुठो बि लॻंदो आहे, उन ते सूट बि कंदो आहे। हीरो जो करेक्टर ॾिनो वञे त आज़म मिंगल ते ज़बरदस्त बींदो आहे, जे विलन जो करेक्टर ॾिनो वञे आज़म मिंगल ते उहो बि सही बींदो आहे। छाजे करे आज़म मिंगल हिकु हिन टाइम उहो उभरंदड़ सितारो आहे। ऐं जीअं तव्हां सोचो त साउथ मूवी में अल्लू अर्जुन थी वियो या रामचरण थी वियो, हिन टाइम उहे उते या प्रभास या महेश बाबू, यानी ख़ासि करे रामचरण खे घणो चांस आहे या प्रभास खे, उहे उतां जा उभरंदड़ सितारा आहिनि। सिंधी जेके ड्रामनि जे हवाले सां हीअ त एॾो वॾो सिंधी शोबे एॾो वॾी इंडस्ट्री न आहे, लेकिन सिंध लेवल ते त आहे न। हिते हिन टाइम आज़म मिंगल खे चांस घणो आहे। आज़म मिंगल खां पोइ ॿिया अदाकार आहिनि। असद कुरैशी त हाणे जेको आहे हीरो जे हुन ते नथो अची सघे जेको आहे। बाक़ी ॿिया अदाकार मूसा थी वियो यानी लाला रफ़ीक ज़ऊर ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि, अब्बास गुल ओढाणो, इहे मुक़ाबले में आहिनि रबनि जे में यानी आज़म मिंगल जे में। बक़ाया त पोइ न आहिनि। बहरहाल अॻिते हली वक़्त जे हिसाब सां चई नथो सघिजे त छा थींदो छा न थींदो, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे। बहरहाल ड्रामो दोस्तो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हीअ तकरार ड्रामो वॾियूं क़िस्तां हलंदियूं इन जूं, लॻभॻि 500 ताईं क़िस्त हली सघेसि थी, 400 खां 500 ताईं, छो त कन्फर्म नंबर अञा न आहे आयो। तव्हांखे असां ॿुधायूं त बाबा हेतिरियूं क़िस्तां हलंदियूं, ईअं न आयो हूंदो। ड्रामे जो अगरि कन्फर्म क़िस्तां लिखियलु बि आहिनि 400 या 500 त पोइ उन जे मुताबिक़ न आहिनि हलंदा। डायरेक्टर ॾिसंदा आहिनि ड्रामो अञा मज़ो करे थो त वरी 20-25 क़िस्तां वधाए छॾींदा आहिनि। जीअं ॾिसंदा ड्रामो डाउन वञे थो त पोइ क़िस्तां 20-25 खोटाए करे ड्रामे खे बंदि कंदा आहिनि, छो त इन्हनि जो लिखत न हूंदी आहे त हेतिरी क़िस्तां ठाहिणियूं आहिनि इन्हनि जूं। बसि ॾिसंदा आहिनि जेको ड्रामो कामयाबु थियो त उनखे वधाईंदा, जे न थियो त उनखे जल्द तमामु जल्द खोटाए करे वरी ॿियो को सोप सीरियल जेको आहे तयारु करे वेंदो। हर कंहिंजी इहा ई सोच हूंदी आहे ऐं हीउ ड्रामो बि अहिड़े हिसाब सां हली रहियो आहे। बहरहाल दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त शाहिद कोसो व्लॉग उहो यूट्यूब चैनल आहे जेको तव्हां जहिड़े दोस्तनि खे हर अपडेट सिंधी शोबे जे हवाले सां सभ खां पहिरियां इन चैनल ते मिलंदी आहे। तॾहिं मां तव्हांखे चाहियां थो हिन खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो।